जेका बाबत मां के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल की रिपोर्ट मुताबिक डीसी जेका बाबत पारां आर्ट काउंसिल के अखियुनि कन्न नक ऐं गले जे शोबे जा बकम राजण खिलाफ सिविल अस्पताल जेका बाबत खां डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ, सियासी समाजी तंजीमनि, वकीलनि पारां एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रोडनि ऐं रस्तनि खां थींदे डीसी गेट ॿेड़ी चौक ते पहुती, जिते सियासी समाजी तंजीमनि, वकीलनि ऐं सिविल अस्पताल जा डॉक्टर अरशद ओस्तो, डॉक्टर वलीद अहमद पठान, आल पैरामेडिकल स्टाफ गुलाम मुर्तज़ा दस्ती, दरिया खान सूमरो, राजा खान मुगेरी, असलम गुल, इमदाद अली शेख, ज़िला जेकाबाद बार एसोसिएशन, एडवोकेट अब्दुल वहीद वाघू, एडवोकेट जीएम सूमरो, एडवोकेट ख़ालिद हुसैन जखरानी, JUI ज़िले अमीर AG अंसारी ऐं महिराणे सोशल फोरम के एडवोकेट अब्दुल हई सूमरो वारनि मीडिया से ॻाल्हाईंदे छा चयो, अचो त ॾिसूं असांजे नुमाइंदे आवाज़ सिंध न्यूज़ के ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी हिन वीडियो रिपोर्ट में। बरादरी पारा जो डिप्टी कमिश्नर साहब जो अस्पताल डिपार्टमेंट जो संगत के जो अलॉट हुआ असीं उनके कंडेम था कयूं। हकीकत यह है कि जेकोबा के अंदर के सहूलियत आहिनि। ख़बर आदि आहे अस्पताल के बेड न मिलंदो। अॼु उहो जेको अस्पताल आहे उनखे तबाह कयो आहे। बेटर जेको आहे अहिड़ो फ़ैसिलो त सिहत जा इदारा जेको DC साहब जो अख्तियार ही ना है, DC साहब जो गैर कानूनी जो अलॉट करे जेकाबाद जी 12 लाख जो आबादी है उनकी गिलाज़ारी कई आहे, उन्हनि सां ज़्यादती कई आहे, ख़ुसूसन उन तबके सां खिचुनी कई आहे जेको ॿिनि वक़्तनि जी रुखी मानी नथो खाई सघे, जेको पंहिंजे बच्चनि खे हिकु वक़्त जो खीर नथो ॾेई सघे, उन्हनि सां ज़्यादती आहे। उहे पंहिंजो इलाज जेके प्राइवेट अस्पतालुनि में कीअं कराईंदा। डिप्टी कमिश्नर साहब के जो 12 लाख माण्हुनि जो जेको इदारो आहे, ग़रीब आवाम जो इदारो आहे, त उन्हनि खे जेको आहे आर्ट्स काउंसिल वारनि ॾेई छॾियो, कंहिं ॿिए खे ॾेई छॾियो ऐं एजुकेशन जा डिपार्टमेंट तां ॾेई छॾियो। जो काथूं इंसाफ़ आहे पहिरियां त हिनखे जेको DC नोटिफिकेशन कढियो आहे इहो गैर कानूनी आहे, हिनखे इख़्तियार ई न आहे इहो नोटिफिकेशन कढणु। सवाल यह है DC साहब का जो नोटिफिकेशन कढियो आहे कहिड़े कानून के तहत कढियो आहे उहो असांखे ॿुधायो वञे। अगर कोई लीगली लिखितो हुयो आहे त असांखे सम्झायो वञे, थी सघे तो असांखे ख़बर न आहे, DC साहब असांखे सम्झाए। इहो टोटली हिकिड़ो इलीगल आर्डर आहे, इलीगल नोटिफिकेशन आहे। हे जेको हाणे बेचैनी पकड़ियल आहे डॉक्टरनि में, स्टाफनि में ऐं शहर जे अवाम में, इहो नोटिफिकेशन रद्द करे अवाम जी जेको बेचैनी आहे डॉक्टरनि जी स्टाफ उहो बहाल कयो वञे।